नाज़रीन खबर मां ताईं शेयर कई पिया झंडो मरी मां रिपोर्ट नौकाफ मरी जी रिपोर्ट मूजिब सिंधु दरिया मां 6 किनालनि खिलाफ़ प्यारो लुंड में वॾी रैली हज़ारे माण्हुनि जी शिरकत। रैली लुंड पेट्रोल पंप खां थींदी प्रेस क्लब झंडो मरी पहुती। रैली में जज़्बाती नारनि जी गूंज सिंधु ते धाड़ो नामंजूर पंजाब सिंध खे तबाह करण थी चाहे। अॻवाननि में सलमान खान लुंड, कासिम लुंड, इस्माइल उमरानी, यूनस लुंड, मोहम्मद जुमन वसाण, निहाल लाशारी, असलम लिगारी, रियाज़ लुंड ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत जी नियत ख़राब तॾहिं त कैनाल ख़िलाफ़ वाज़े ऐलान नथियूं कनि। ज़रदारी खे सिंध सां मोहबत आहे त वफ़ाक़ी हुकूमत खां अलॻि थिए ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी हिमायत ख़त्म करे। कामरेड रियाज़ लुंड जेकॾहिं वफ़ाक़ 6 कैनाल ज़बरदस्ती ठाहिया उन जा नतीजा ख़राब निकिरंदा, उन जे ज़िम्मेवार वफ़ाक़ हूंदी। सियासी नारनि सां गूंजी उथियो। सिंधु में पानी ना है तमाम कुछ ना आयो तव्हांजो असां पाकिस्तान